चोटियारो रिपोर्ट जीएम राणो चोटियारो वेझो ॻोठ डबरी जे ॻोठाणनि जो पंहिंजी बिरादरी जे माण्हुनि ख़िलाफ़ एहतजाज। ख़बर मूजिब ॻोठाणे साईं बख्श राजड़, अलवरायो राजड़, अली बख्श राजड़, रहमान राजड़, सद्दाम हुसैन राजड़, इसहाक राजड़, फोटो राजड़ एहतजाज कंदे चयो त फ़ौजी दोस्त अली राजड़, सलीम राजड़, अलहजड़ राजड़, हुसैन बख्श राजड़, अरबाब राजड़ असांखे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। असांजे प्लाट ते कब्ज़ो करणु था चाहिनि। असां ते कूड़ी एनसी दाख़िल कराई अथनि। चोटियारो थाणे ते फ़ौजी दोस्त अली राजड़ हथियार खणी असांखे धमकियूं थो ॾे। असांखे तमामु घणो तंग कयो अथसि। हुननि वधीक चयो त मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांखे उन्हनि माण्हुनि मां जानी माली नुक़सानु आहे। असांखे कुझु बि थियो त उन जा ज़िम्मेवार उहे माण्हू रहंदा। हुननि आईजी सिंध, डीआईजी शहीद बेनज़ीराबाद, एसएसपी चांगड़, एसएचओ चोटियारो खां मुतालबो कयो आहे त असांखे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे ऐं असांजो हीउ बयानु रिकॉर्ड ते रखियो वञे। नालो छा अथव? दोस्त अली राजा। कहिड़ो ॻोठ आहे? ॻोठ डबरी। इहे हिन जा ॿाहिरि असांखे प्लाट छॾाइण ते कब्ज़े लाइ हथियार खणी असांखे अचनि था। छाजे करे तव्हां तंग थो करे? बसि बेगुनाह असांजे ग़रीबनि ते ॿुधाए। बेगुनाह प्लाटनि ते कब्ज़ो करणु चाहिनि था। रहवालो हथियार खणी असांते अचनि था। ॿनीअ ते वञूं था त असांजे पोयां पीछो कनि था। ॿुधाए। कूड़ियूं एनसियूं असांखे कराए थो। हिन जा भाउ गॾु हिन सां जुड़ियो सलीम, हुसैन, अरबाब इहे हिन सां गॾु शामिलु आहिनि। हाणे तव्हांजो छा मुतालबो आहे? असांजो डीआईजी अजय खे अपील आहे त एसपीअ खे त हिननि खे ख़तरो असांखे हिन वञा जानी बीबी हाणे ॾिनो वञे ऐं हीअ वीडियो रिकॉर्ड कयो वञे। दोस्त अली फ़ौजियो असांखे ॾाढो तंग थो करे। असांजे बच्चनि खे असांजे प्लाटनि ते कब्ज़ा थो करे। हीअ असां ते एनसियूं कूड़ियूं थो कटाए। असांखे ॾाढो तंग कयो अथसि। हिनखे फ़ौजी आई उनजे भाउर ते कुॾे थो हले थो। असांखे हिन मां डीआईजी सां गॾु एसपीअनि खे अपील आहे त हिन मां असांजी जान छॾाई वञे। हीअ असांजो रिकॉर्ड थियो।